नासिर राधण में भी बरसात पई आहे। बरसात सबब बिजली जी फराहमी मुअत्तल थी वञण ऐं रस्तनि ते पाणी भी वञण करे रहवासी तकलीफ़नि में मुब्तला थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था आदिल खानज़ादो खां। जी आदिल, छा वधीक तफ़सील आहे? जी बिल्कुल, राधण ऐं परपासे जे इलाके में तेज हवा सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात पवण सबबि माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कणिक जी फसल लाइ धक रसण जो ख़तरो पिणु वधी वियो आहे, जॾहिं त सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं बरसात जो सिलसिलो वफ़के वफ़के सां जारी आहे। राधण शहर जे रोड रस्तनि ते पाणी मुख़्तलिफ़ जायुनि ते बीह वियो आहे। बरपास इलाके में पकल कणिक जी फसल में पाणी बीह वञण सबबि आबादगारनि जो साह मथे में अची वियो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त जेकॾहिं बरसात जो सिलसिलो जारी रहियो आहे त कणिक जी फसल खे सख़्तु नुक़सान पुॼी सघे थो, जिन्हनि सां सॼे साल जी मेहनत ज़ाया थियण जो अंदेशो आहे। हिन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त आबादगारनि जी माली मदद कई वञे ऐं मुमकिन नुक़सान जे अज़ाले लाइ क़दम खयां वञनि। जी आदिल, अवां जी महिरबानी।